बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम संगत। मां तव्हांजो दोस्त माशूक बलोच। मां खे तक़रीबन टिकटॉक ते काफ़ी दोस्त जेको सो चवंदा आहिनि यार असांजा वीडियो फॉर यू में नथा हलनि, असांजा वीडियो ट्रेंडिंग में नथा हलनि। त मां उन्हनि खे इहो रिक्वेस्ट पे थो कयां त मुंहिंजा भाउ सभ खां पहिरियां तव्हां वीडियो फुल ॾिसो। मुझो वीडियो फुल ॾिसंदो तो तव्हांखे सब कुछ समझ में अची वेंदो। जेको जेको मां तव्हांखे सम्झायां थो उहो तव्हां कयो। तव्हांजा वीडियो फॉर यू में न हलनि, मां तव्हांजो ज़िम्मेदार हूंदुसि। वीडियो टिकटॉक वारा हमेशा उन्हनि में टे शयूं ॾिसंदा आहिनि। हिकु वीडियो ट्रेंडिंग वारो, ॿियो वीडियो जो रिज़ल्ट ॾिसंदा आहिनि ऐं टियों वीडियो जो म्यूज़िक ॾिसंदा आहिनि। हाणे तव्हां वीडियो जेको बि अपलोड कंदा हो तव्हां बसि ईअं ई हणी छॾींदा हो, न हुनजो रिज़ल्ट रखंदा हो, न कुझु बि ॿियो रखंदा हो, न म्यूज़िक रखंदा हो। तव्हां जेकॾहिं हुनजो रिज़ल्ट सभ खां पहिरियां तव्हां हुनजो रिज़ल्ट ओके कंदव, ठीकु आहे। रिज़ल्ट हाणे असां वटि आईफोन आहे कोन जो असां रिज़ल्ट ओके कंदासीं। हालांकि मां बि आईफोन में न भरींदो आहियां। मुंहिंजा वीडियो जेके आहिनि उहे बि ईअं मोबाइल मूं वटि हे मोबाइल आहे, इहा मोबाइल आहे, इन मोबाइल ते मां भरींदो आहियां। पर मां छा कंदो आहियां, मां कैपकट मां उन वीडियो जो रिज़ल्ट ओके कंदो आहियां। तव्हां जेॾीमहिल उन वीडियो जो रिज़ल्ट ओके कंदव न त तव्हां उहो वीडियो जेको बि टिकटॉक ते अपलोड कंदव उहो वीडियो तव्हांजो आस्ते आस्ते माना फॉर यू में हलंदो। फॉर यू में कीअं जो तव्हांजा वीडियो जेके आहिनि न उहे डायरेक्ट फुल 100% फॉर यू में न हलंदा। पहिरियां तव्हांजा 100% फॉर यू में हलंदो, पोइ 5% हलंदो, उन खां पोइ 10%। धीरे धीरे तव्हांजा वीडियो वञी 100% ट्रेंडिंग मतिलबु टॉप ट्रेंडिंग में हलंदा। जॾहिं टॉप ट्रेंडिंग में हलंदा तव्हांखे फॉलोअरनि जी कमी न थींदी। टिकटॉक ते तव्हां मूंखे चवंदा आहियो त यार वीडियो ठाह। हाणे मां हिकिड़ो वीडियो ठाहींदुसि, मुंहिंजे वीडियो सां को बि फ़ाइदो कोन थींदो। तव्हां हे जेको मां वीडियो यूट्यूब ते ठाहींदो आहियां, हे तव्हांजा वॾा कम वारा वीडियो आहिनि। इहे सिर्फ़ु नंढे यूज़रनि लाइ आहिनि। तव्हां हिन वीडियो ते ध्यानु ॾींदव, इनशाअल्लाह तव्हांजा वीडियो फॉर यू में हलंदा। हाणे जॾहिं बि तव्हां वीडियो रिकॉर्ड कंदा आहियो, वीडियो रिकॉर्डिंग जे टाइम ते कोशिशि कयो त तव्हांजो बैकग्राउंड जेको आहे सो उहो बहितरीनु हुजे। मतिलबु बैकग्राउंड में ग्रीन हुजे, उन में जेको सो आवाज़ पासे में शोर न हुजे। पोइ भली शेर शाइरी था चओ, फ़नी था ठाहियो, या खणी छड़ा इताद वारा ई ठाहियो पैदा। शादी वारा खणी कंहिं बि शादी में छड़ा इताद वारो तव्हां वीडियो ठाहियो। पर मां त छड़नि खे इहो ई त चवां त छड़ा इताद वारा ठाहींदो त अञा बहितर हूंदो। छो जो फ़नी जी दुनिया त घणी आहे, छड़नि खे सपोर्ट लाज़मी करिणो पवंदो आहे। मुंहिंजे इताद वारा त मुंहिंजा ई वीडियो ठाहींदा। पर कैपकट यूज़ कयो तव्हां। कैपकट में अहिड़ा बहितरीनु तव्हां वटि रिज़ल्ट मिलंदा, एडिटिंग मिलंदी जो तव्हां पाण हैरान थींदो त यार त आईफोन जो रिज़ल्ट आहे। मुंहिंजा काफ़ी दोस्त मूंखे मैसेज बि कंदा आहिनि, चवंदा आहिनि यार तूं त आईफोन में रिज़ल्ट भरींदे, वीडियो भरींदे। मां चयो यार न, आईफोन मुंहिंजी औकात न आहे आईफोन वठण जी। मां हिकिड़ो ग़रीब बकरार आहियां। मां आईफोन किथां वठी सघंदुसि। इहो मोबाइल वरितमि, बसि नंढो मोबाइल वरितमि, उन में कोशिशि कयां पियो थो, महिनत कयां थो। तव्हां बि महिनत कयो। बाक़ी यूट्यूब ते इनशाअल्लाह मां हर वीडियो ते तव्हांखे सम्झाईंदो रहंदुसि। मुंहिंजा वीडियो तव्हां थोरो गौर सां ॿुधंदव, इनशाअल्लाह तव्हांजा वीडियो मां फॉर यू में आणींदुसि। इहो बलोच जो वाइदो। तव्हांजा वीडियो मां फॉर यू में आणींदुसि। जंहिं ॾींहुं तव्हांजा फॉर यू में अचनि त मूंखे कमेंट कजो हिन में यूट्यूब ते। ऐं जेको बि जीअं भाउ जो मसइलो आहे पंहिंजे टिकटॉक जे हिसाब सां केतिरनि सालनि खां थो हलाए, उहो मूंखे यूट्यूब ते कमेंट करे ॿुधायो, ताकी मां उन हिसाब किताब सां तव्हांखे वीडियो ठाहियां, नेक्स्ट वीडियो। ऐं कोशिशि इहो कयां त जेको जंहिंजो मसइलो आहे मतिलबु टिकटॉक ते, उहो मूंखे ॿुधाए त बाबा हिन मसइले ते असांखे वीडियो ठाहे असांखे यूट्यूब ते ॿुधाए त ताकी असां उन ते ठाहियूं। मां वरी ॿीहर उहो वीडियो उन जे हिसाब सां ठाहियां। सो वॾी महिरबानी जीअं ॿाहिरनि असांखे सपोर्ट कयो आहे, जिन्हनि सपोर्ट न कयो आहे, जिन्हनि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे ॿाहूं ॿधी इन माशूक छड़े जो रिक्वेस्ट आहे, मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। इनशाअल्लाह गॾु हूंदासीं ॿिए वीडियो में इन ई टिकटॉक जे हवाले सां। जेसीं ताईं तव्हांजा वीडियो फॉर यू में न हलंदा तेसीं ताईं न वेंदा। सो मौला पाक तव्हांखे सलामत रखे। लव यू। छड़ा इताद जिंदाबाद।